बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एक नओ मौजू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, जेको इंसान जेतिरी इज़्ज़त जो लाइक़ु हुजे उनखे ओतिरी इज़्ज़त ॾिजे। अगरि तव्हां उनखे वधीक इज़्ज़त ॾींदव त उहो तव्हांजो नुक़सानु कंदो, तव्हांखे परेशान कंदो, तव्हांजे हथनि खां निकिरी वेंदो। इज़्ज़त का मामूली ॻाल्हि कोन्हे जो हर इंसानु उनखे खणी सघे। इज़्ज़त हिकु तमामु वज़न वारी शइ आहे, उनखे हिकिड़ा वज़न वारा इंसान ई खणंदा आहिनि। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हिकिड़ो माण्हू हुयो, उहो पंहिंजे गॾह सां ॾाढो प्यारु कंदो हो। पाण मानी खाए त फ़ौरन गॾह जे गाह जो ख़्यालु ईंदो हुअसि। पाण पाणी पीए त पाणी पी फ़ौरन नलको हलाए तगारी भरे वञी गॾह खे पाणी पीआरे। पाण खे गर्मी थिएसि त हिन खे अहसासु थिए त मथां मुंहिंजे गॾह खे बि गर्मी थिए। मतिलबु उन गॾह जो घणो ख़्यालु कंदो हो। हू सुम्हंदो जेको हुयो त मथे छित ते हो राति जो। हिकिड़े दफ़े राति जो मथे सुतो पियो, हिन खे अची ख़्यालु पैदा थियो त मां अकेलो मथे आहियां, मुंहिंजो बेज़बान जानवर थोरो घणो कमु थो अचे, उहो अकेलो आहे घर में, छो न भला इन खे बि मथे वठी अचां। कोशिशि करे उहो ॾाकण खां हिन खे ॻेलींदो, धिकींदो, वॾे आज़ारनि सां हिन खे छित ते राति जो वठी वियो। उते वञी पंहिंजे खट जे पाए सां हुनखे ॿधी सुम्ही पियो। सुबुह जो सिजु उभिरियो, हुनखे जाग थी। हाणे गॾह खे खोले थो, हेठि वठी थो लहे, गॾह हलण खां इनकार थो करे, हेठि नथो लहे। हीउ वीचारो अची परेशान थियो त हाणे मां गॾह खे वठी त आयुसि, हिन खे लाहियां कीअं। अची परेशान थियो, मतिलबु छिके 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 हिन खां पघर निकिरी विया। गॾह अचे थो, हाणे मां हेठि न लहंदुसि। वरी पाण हेठि लही आयो, मथे ते हथु रखी वीचारो सोचणु लॻो त हिन गॾह खे चरे खे मां हिन खे अजाओ मथे वठी वियुमि। हेठि सही हुयो, हीअ अञा हेठि वेठो हो त गॾह जेको आहे त उते दड़िया हणणु लॻो, टपा ॾियणु लॻो। आख़िर ॿ टे रूफ़ जूं सिरूं भॼी पियूं, रूफ़ जी सिरूं अची हेठि किरियूं। हीउ नुक़सान में पइजी वियो। हिन सोचियो, यार हे त मां वॾी ग़लती कई, हाणे मां छा कयां। ॿाहिरि वियो, वञी हिकिड़े दुकानदार सां मशवरो कयईं। हुनखे चई, यार हे मसइलो मूंसां ईअं थियो आहे। हुन दुकानदार हिन खे चयो त असां इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहियूं त तोखे गॾह घणो प्यारो आहे, तूं हुनजो घणो ख़्यालु थो करें। असां तोखे चई न पिया सघूं, तोखे चऊं हा त तोखे लॻे हा खार। हाणे हुनखे इज़त जी ख़बर कोन्हे, तूं हुनखे खणी वञी आसमान ते बीहारियो। हाणे हुनजी मर्ज़ी आहे तुंहिंजो नुक़सानु करे, तुंहिंजी बेइज़ती करे, तो ते ख़ल्क़ खिलाए। उहो बि वीचारो मोटी आयो, अची ॾिसे त कमरे जो हेॾो सारो छत जो वात पटियो पियो आहे, हेॾो सारो छत जो नुक़सानु थियो, फ़ाइदो कुझु बि न थियो। दोस्तो, हिन मिसाल जो मक़सदु इहो आहे त जेको माण्हू जेतिरी इज़त जो लाइक़ु हुजे न, उनखे ओतिरी इज़त ॾियो। तव्हां नालाइक़ु माण्हूअ खे मथे आणींदव, तव्हां हुनखे मथे कोशिशि कंदव, तरक़ी कराईंदव, तव्हां हुनजी हेल्प कंदव, उहो फिरी तव्हांजे कंध में पवंदो। ऐं पोइ वरी उहो पाण खे ईअं सम्झंदो त मां ख़ान आहियां। ऐं हीउ माना सॼो करतबु जेको हुयो, हीउ तरक़ी जेको मथे मां आयुसि, उहो सम्झंदो त हीउ मुंहिंजो दिमाग़ु हुयो ऐं हीउ मुंहिंजो करतबु हुयो। असुल में हुनजो करतबु न हुयो। गॾह जी मिसाल खे वठो त हिन में गॾह जो कहिड़ो करतबु हो जेको मथे चढ़ी वियो। हुन मालिक चाढ़ियो हुनखे, मालिक हुनखे मथे आंदो, हुनखे इज़त ॾिनई, हुनखे टाइम ते पाणी पियो ॾिए, टाइम ते गाह पियो ॾिए, हुनजे उस छांव जो ख़्यालु पियो करे। उहो हुयो ई गॾह त हुनखे त इज़त जी ख़बर ई कोन्हे। इन जे करे तव्हां जॾहिं बि जंहिंजी इज़त कयो त बराबरि कयो, एतिरी इज़त कयो जेतिरी हो इज़त जे लाइक़ु हुजे। वधीक हुनखे इज़त ॾींदव त इज़त गोरी शइ आहे, उहो खणी न सघंदो, उहो तव्हांखे ई ज़माने में ॾिठो कंदो। इन जे करे तव्हां पाण खे ॾिठो न कयो, उन्हनि खे सुञाणियो त ईअं त न आहे जो हू मथां गॾह हुजे, हेठि लहे ई न, वरी वधीक छत भञे तव्हांजो नुक़सानु करे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा,
शेयर कंदा।